जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 11 सेप्टेम्बर 2023 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास कृष्ण पक्ष जी बारस तिथि वछु बारस। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि, समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं हुननि जो मन खुश रहंदो, ॾींहुं भी सुख सां निकिरंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु खुश रहंदो, धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते ध्यानु ॾियणो आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां धन हानि थियण जी या अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु ऐश्वर्य में वृद्धि थियण जी संभावना आहे, यानी फेम मिलण जी संभावना आहे। अॼु नालो भी सुठो थी तो सघे। अॼु धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, भाग्य भी हुननि खे अॼु पूरो साथ ॾींदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। त मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, साण ई साण धन धान्य जी प्राप्ति थियण जी संभावना आहे। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी भी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट कुछ महसूस थी सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। हनुमान जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। धन प्राप्ति थी सघे। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे त अॼु थी सघे त उहे लिक्विड डाइट अगरि फॉलो कंदा त बहितर रहंदो। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रंदो। धन प्राप्ति जा सुठा योग भी बीठा आहिनि। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते या घर मां निकिरण खां पहिरियों कोई विघ्न या बाधा सताइण जी आशंका आहे, पर स्नान करे जॾहिं घर मां निकिरंदा त 4 दफ़ा नारायण 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 इहो चई करे निकिरंदा त भगवान विष्णु तव्हांजा सभु विघ्न दूर कंदा ऐं सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते या पंहिंजे घर वारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही ॻाल्हि सां कोई वाद विवाद या मतभेद थियण जी ऐं हुन सां अपमान थियण जी आशंका आहे। त तमामु सोचे समझे करे ॻाल्हाईंदा त बहितर रहंदो। धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोड़ो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताए थी सघे। भगवान सूर्य जी उपासना तव्हांखे अॼु लाभदायक थींदी। धन प्राप्ति जा तव्हांखे योग बीठल आहिनि। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। वछु बारस। त सिंधियुनि में जॾहिं भाद्रपद मास
कृष्ण पक्ष जी बारस ईंदी आहे, यानी कृष्ण जनम खां पोइ जेका बारस ईंदी आहे हुनखे वछु बारस चयो वियो आहे या अन्न मटियो चवंदा आहियूं। त अॼु जे ॾींहं में फुल्को यानी कि कणक असां न खाईंदा आहियूं। थी सघे त या त चांवर खाईंदा आहियूं या बेसण सां पचियल काई न काई शइ खाईंदा आहियूं। चवंदा आहिनि कि अॼु जे ॾींहं में जेको बि माण्हू गाय ऐं बछड़े ॿिन्हिनि जी पूजा कंदो आहे, भॻवान श्री कृष्ण हुननि जे परिवार खे जाम अॻियां वधाईंदो आहे ऐं अन्न मटियो यानी अन्न जेको अॼु चेंज कंदो आहे पंहिंजे घर जो यानी कणक छॾंदो आहे या चांवर या बेसण खाईंदो आहे त भॻवान श्री कृष्ण हुन जे पूरे परिवार जे मथां हमेशह आशीर्वाद ऐं कृपा बरसाईंदा आहिनि ऐं उहो घर सदा ई फलियल फुलियल रहंदो आहे। त मां उमेद थो कयां त अन्न मटियो जेको असां सिंधियुनि जो त्योहार आहे, वछु बारस बि जेके चवंदा आहिनि, हुनखे तव्हां चङी तरह मल्हाईंदा ऐं पंहिंजे ॿारनि खे बि हिन जे बारे में ॿुधाईंदा ऐं भॻवान श्री कृष्ण जी कृपा पाईंदा। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे विमल जी जो, जेके उमरगांव गुजरात जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि स्वास्थ्य सां रिलेटेड हुननि खे जाम तकलीफ़ हलींदी रहे आहे। त विमल जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां इहा तकलीफ़ जेका आहे उहो तव्हांजे मथां 7.5 थी हले, हिन करे तव्हांखे तकलीफ़ थियनि थियूं। त तव्हां नित्य ई हनुमान चालीसा जो पाठ कयो। मंगल ॾींहुं ऐं छंछरु ॾींहुं तव्हां हनुमान मंदिर वञणु चालू कयो त तव्हांजी जेका सिहत सां रिलेटेड तकलीफ़ूं आहिनि उहे दूर थी वेंदियूं। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।